नाज़रीन बुलेटिन में अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध हुकूमत आरज़ू राजा केस जे फ़ैसिले ते नज़रसानी लाइ अदालतुनि मां राब्तो कंदी। पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु हो त आरज़ू राजा केस में जेकॾहिं अदालत खे ख़दशा हूंदा त उहे ख़त्म कया वेंदा। सिंध हुकूमत इंसाफ़ जी फ़रहामी लाइ समूरा मुमकिन क़दम खणंदी। संदसि वधीक चवणु हो त नंढी उमिरि जी शादियुनि बाबति जेका क़ानून साज़ी कई आहे उन ते अमल दरामद हर मुमकिन कोशिश कंदासीं। अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध हुकूमत आरज़ू राजा केस जे फ़ैसिले ते नज़रसानी लाइ अदालतुनि सां राब्तो कंदी। पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु हुयो त आरज़ू राजा केस में जेकॾहिं अदालत खे ख़दशा हूंदा त उहे ख़त्म कया वेंदा। सिंध हुकूमत इंसाफ़ जी फ़रहामी लाइ समूरा मुमकिन क़दम खणंदी। संदसि वधीक चवणु हुयो त नंढी उमिरि जी शादियुनि बाबति जेका क़ानून साज़ी कई आहे उन ते अमल दरामद लाइ हर मुमकिन कोशिश कंदासीं।